उस्ताद माशाल्लाह एकड़ो हथ तस और गरीब वो भी पांजी ज़िंदगी के हलाइण जे लाइ कम कंदो आ वीचारो। कारीगरी रंग वगैरह जो पेंटिंग वगैरह है वो कंदो आ। माशाल्लाह सुठा सुठा है नाला बाला लिखंदो आ, सुठा सुठा डिज़ाइन वगैरह ठाहींदो आ। माशाल्लाह बेहतरीन कारीगर आ वीचारो। छा कजेसि हिकिड़े हथ को मज़दूर आ, वो भी पांजी ज़िंदगी के हलाइण जे लाइ वीचारो लगातार मेहनत कंदो आ। असां ग़रीबनि जो इहो रोज़गार जो इनके दुआ कयूं त हिन ग़रीब खे हर टाइम रोज़गार मिले ई मिले, कम में मसरूफ़ हुजे। जीअं अॼु वीचारो पंहिंजे शौक़ सां ग़रीब ख़ुशि थिए त मां ग़रीब खे रोज़ी मिली आहे। तक़रीबन गर्मियुनि जी वजह खां 3-4 महीना वीचारो बेरोज़गार थी रहियो आहे। दुनिया जा इहे ॾुखिया वक़्त ईंदा रहंदा आहिनि हर इंसान जे मथां, ख़ासि करे ग़रीब जे लाइ घणी महिनत और ॾुखिया वक़्त ईंदा अथव। इहे हाल अहिवाल तो असांजे कारीगर जा जलमक्सी जो मशहूरु तरीन कारीगर आहे। अलाह जे हुकुम सां कमु बहितरीनु कंदो आहे और हिन जहिड़ो माण्हू कोई बि कारीगर न आहे हिन असांजे एरिए में। ईअं त हाणे हर इंसान चवंदो आहे त मां जहिड़ो बहितर कमु कोई न करे जीअं मां बहितर कमु कंदो आहियां। महिनत में अलाह राज़ी हूंदो आहे, हर इंसान ईअं ई चाहींदो आहे। लेकिन हे वीचारो डिज़ाइन जो कमु बि बहितरीन तरीक़े सां हाणे करे थो पियो। हा न, हे हिकिड़ो वॾो हे चांहि वारो हुयो वीचारो। हा इहो चांहि वारो हुयो। असांजो हिकिड़ो भाऊ वॾी महिनत सां अची करे हिन शहर असांजे जलमक्सी में हिकिड़ो ॿियो दोस्त आयो आहे। माशाल्लाह मोबाइल जे लाइ कमु करण जे लाइ हिते आयो आहे। उहो माशाल्लाह बहितरीन कारीगर आहे। बहितरीन मां बहितरीन मोबाइलनि जे सिस्टम में आयो। अॼु दुकान जी माशाल्लाह थोरो सेटिंग में लॻो पियो आहे। भाउ मिठो असांजो मोहतरमा उस्ताद जो पुटु आहे। जी हाँ, इन्हीं जो ही दुकान तो माशाल्लाह। कुछ ॾींहंनि को बाद में तव्हांखे नेक्स्ट वीडियो भी ठाहे करे ॾेखारींदासीं। ठीक आहे इंशाअल्लाह। ख़ुदा हाफ़िज़, दुआनि में यादि।